बेरहम बेरहम आसमानों, बेरहम 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 आसमानों। हितलाल जे लोब में, हितलाल जे लोब में थी मासूमियत निशानो। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम सनम सनम बेरहम आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम 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 आसमानों। हितलाल जे लोब में, हितलाल जे लोब में थी मासूमियत निशानो। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम 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 आसमानों। हितलाल जे लोब में, हितलाल जे लोब में थी मासूमियत निशानो। बेरहम 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 आसमानों, बेरहम 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 आसमानों। बेरहम ॾियो ख़बर छा थियो? मोला दादा पेरो सिधो सरवाण जे तरफ़ वञे थो। मोला दादा पक त मूंखे बि आहे, हमले करण वारा मुराद जा माण्हू आहिनि। सरवाण सरदार साईं खे क़त्ल करण जे एवज़ 60 लख रुपया हुननि खे बासिया आहिनि। ठीकु आहे कुर्बान, छा मुराद खान अहिड़ी गवाही सरदार साहिब जे साम्हूं ॾींदो? जेकॾहिं सरदार साईं जे साम्हूं मुराद खान दुश्मन पधिरो कयो त पक सां असां मुराद खे माफ़ करे छॾींदासीं। सरदार साईं ते हमले करण वारे खे कंहिं सूरत में माफ़ न कंदासीं। मुराद खान जो फ़ैसिलो पोइ कंदासीं। फ़िलहाल असांखे पक थिए त सरदार साईं जे सिर जो दुश्मन केरु आहे। ज़ाहिर लिकल समे दुश्मन आहिनि सरदार जा। मोला दादा तूं कंहिं ॾे आङुर खणी कंहिं ॾे खणंदे? मूंखे उहो दुश्मन घुरिजे जंहिं सरदार साईं जे सिर ते हमिलो कयो आहे। ऐं हा,
मूंखे पर्दे जे पोयां उहो दुश्मन बि खपे जेको अञा ताईं लिकल आहे। ठीकु आहे मुला दादा, हिकु हफ़्ते जे अंदरि सरदार साईं जो दुश्मन मां तोखे पधिरो करे ॾींदुसि। सिर्फ़ु हिकु हफ़्ते जी मोहलत ॾे असांखे। तूं हिकु हफ़्ते जे अंदरि छा करे सघंदे? मुला दादा इहो मूं ते छॾे ॾे, तूं वेही ॾिस त मां छा थो कयां। हा हा मौला दादा, हफ़्तो घणो आहे? ठीकु आहे कुर्बान, पाण हफ़्ते खां पोइ वरी हिते ई मिलंदा। मुला दादा जीअं तूं चवंदे ईअं ई थींदो। यारो यारी प्यारा ॿारो, अॼु मां तव्हांखे अंग्रेज़ी पढ़ाईंदुमि। छा अंग्रेज़ी पढ़ाईंदुमि? सभु चओ ए। तूं छा लाइ हिते? हिते जो बाज़ार आहे जो तूं घुमण आहे? न दरअसल मूंखे तलाश आहे। कंहिंखे पियो तलाश करी? मास्तर मंसूर जी। मंसूर खे छो पियो तलाश करी? मास्तर मंसूर में मुंहिंजो कमु आहे। कहिड़ो कमु अथई मंसूर में? कमु मास्तर मंसूर में आहे। तोखे छो ॿुधाए, तूं को मास्तर मंसूर आहीं? न न न न तूं मास्तर मंसूर नथो थी सघी। बाजीअ जी टेस्ट एतिरी त ख़राब नथी थी सघे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? छो पियो मुंहिंजो टाइम ख़राब करी? त पोइ ॿुधा न, मास्तर मंसूर किथे आहे? मास्तर मंसूर न चओ जाहिल, उस्ताद मंसूर चओ। हा इहो ई। तूं हुनखे सुञाणी थो? मंसूर मोकल ते वियल आहे। उन जे फुफाट खे अलाए कंहिं क़तल कयो आहे। ओ मूंखे ॾाढो ॾुख थियो। चङो आउं हलां थी। ओ मुंहिंजो मतिलबु त हलां थो। ठीकु आहे? कहिड़े क़िस्म जा माण्हू? यार वसाया, काफ़ी ॾींहं थिया आहिनि को शिकार न आहे कयो। तो वो देर चाची आहे सरकार, हींअर ई था हलो। न कमदार वसाया, उन ॾींहुं जेका हरणी हथनि मां निकिरी वई न, उन खां पोइ शिकार करण ते दिलि ई नथी चए। सरकार, उन लेडी हेल्थ वर्कर जी था ॻाल्हि कयो छा? हा वसाया, छा त छोरीअ खे ख़ुदा हुस्न ॾिनो। यार अहिड़नि माण्हुनि खे मारबो न आहे। काश वसाया तूं बि न हुनखे हिकु दफ़ो ॾिसी हा। मूं त यार अजायो मारियो हुनखे। भलो भली जो तो छे कोन्हे, अञा हज़ारे माण्हू दुनिया में पिया आहिनि। त पोइ अॼु राति को सुरखाब जे परनि जहिड़ो माण्हू घुराए त राग रंग सां दिलि विंदराए। हाज़ुर बाबल, अहिड़ो माण्हू घुराईंदुसि जो तव्हां जूं अखियूं खुली वेंदियूं। वसाए जे करे नज़र में सफ़ा को अहिड़ो माण्हू अथई त पोइ चार यार दोस्त बि घुरायां, चओ यारी थी वञे। असुल कुकड़ कबाब जो बंदोबस्त कर। अहिड़ो था माण्हू घुरायूं जो असुल तव्हां सफ़ा मस्त थी वेंदा। त पोइ ठीकु आहे, कयूं था जशन। डन थी वियो रिस। ओ हिते रखीसि जवान जा पुट, हाणे ईंदो मज़ो। बाबा ॿिनि मुल्कनि में को विरले सीज़र थींदो आहे, पर असां वटि एॾो ज़ुल्म छो आहे? बाबा इन करे मां तोखे चवंदो आहियां त मां तोखे फ्री मेडिकल सेंटर खोले ॾियां, जीअं असांजे क़ौम जूं नियाणियूं उहे बची सघनि। बाबा मां सही था चओ। ठीकु आहे, मां फ्री मेडिकल सेंटर ज़रूरु खोलींदसि। वाह जो धी खे सबक पियो पढ़ाई। हाणे शहबाज ख़ान जी धी शहर में दाइपा कंदी, का ज़रूरत कान्हे। हाणे हिनजी पढ़ाई मुकमिल थी वई आहे, हाणे हिनजी शादी जो सोच। इहो कमु जेको आहे न औरतुनि जो आहे, तूं रिश्तो ॻोल्ह। अव्हां त मूं मां बेज़ार आहियो, रुगो पिया मुंहिंजा रिश्ता पिया ॻोल्हियो।
मां खे ॿुधाए चुकी आहियां त मूंखे नाहे शादी करणी अञा। आईना खे ख़राब करण में तव्हांजो ई वॾो हथु आहे। अलाए कहिड़ियूं पटियूं पियो पढ़ाईसि। का ज़रूरत नाहे फ्री मेडिकल सेंटर खोलण जी। शाहनवाज़ रोज़ पियो पंधु करे, हाणे धीउ खे परणाए जान छॾाए। छा छा ॻाल्हाई छा पई? शाहनवाज़ छो थो पंधु करे? आईना जे संग लाइ ॿियो वरी छा लाइ? मां चरियो थियो हा जो हिन लोफर खे मां संग ॾींदुसि। आख़िर सरवाण में कमी कहिड़ी आहे? ज़मींदार आहे, वॾी ॻाल्हि त मुंहिंजो रतु आहे। सावण में त माण्हू जो रूह ई न आहे, हू त पघड़ आहे पघड़। ॿियो को भला को मिट माइट आहे तुंहिंजी नज़र में? हिकिड़ो ई छोकिरो आहे, माशाल्लाह सुठो आहे, पंहिंजो आहे, कहिड़ी कमी आहे हुन में? नूरजान, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। सरवाण असांजो मट न आहे। रही शादी आईना जी, ऐं उहा आईना जी मर्ज़ी सां थींदी। तो सां त ॻाल्हाइणी अचाई भाई, का सम्झी थो? अनम कंहिं ॾाहे जो कौल आहे त इंसान जो ठहियलु कानून मकड़ीअ जे ॼार वांगुरु आहे, जंहिंखे ताक़तवर त टोड़े हलियो वेंदो आहे पर कमज़ोर फासी वेंदो आहे। हाँ मंसूर, मूंखे बि इन कानून मां का उमेद न आहे। केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं पुलिस कुझु बि नाहे कयो। पर असीं कानून जे रस्ते ते हली दुश्मन जे गीचे जो फाहो बणिजंदासीं। पाण खे हितां छा मिलंदो? जेकॾहिं कातिल को सबूत छॾियो बि हूंदो तॾहिं बि एसि ताईं त हू ज़ाया थी वियो हूंदो। हा, पर जॾहिं अलाह भलाई कंदो आहे त पत्थर मां बि पाणी निकिरी पवंदो आहे। हिन करप्ट समाज में इंसाफ़ वठणु ॾाढो ॾुखियो आहे। थियण त ईअं घुरिजे त इंसाफ़ घर जे दरवाज़े ते मिले, पर ईअं अलाए छो नथो थिए। मंसूर, हू ॾिस छा पियो चमके। ये तो वाच आहे। हिन में त कुछ वार भी फातल आहिनि। थी सके तो त ये वार सनम जा हुजनि। जेकॾहिं ये वार सनम जा आहिनि त पोइ पक ये वाच जंहिं शख़्स जी आहे उहो ई कातिल आहे। हिन वाच जी DNA टेस्ट थींदी, पोइ ख़बर पइजी वेंदी त ये वार कंहिंजा आहिनि। अधी सनम जो पोस्टमार्टम भी थियो हुयो। डॉक्टरनि ज़रूर कुछ जज़ा लेबोरेटरी भी मोकिलिया हूंदा। सरकारी अस्पताल जो डॉक्टर MLO बाबा साईं जो शागिर्द आहे। उन मूंखे पक ॾिनी आहे त पोस्टमार्टम में का बि हेरफेर न थींदी। मंसूर, मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे पाण खे हलणु घुरिजे। अच मलूक, वाले जो ख़ैर। हाँ, घुरिजे बि ख़ैर। भली करे आए, वॾे वक़्त खां पोइ आयो आहियां। असीं ग़रीब माण्हू पेंशन ते गुज़र सफ़र करण वारा, असांजी त एतिरी औकात ई न आहे जो रेसन जे आराम में ख़लल विझूं। पोइ अॼु वरी इहो कमु कीअं कई? रेसत अवां में ज़रूरी कमु आहे। अव्हां खे त ख़बर आहे त मुंहिंजी जीप क़तल थी वई आहे। हा मलूक, मूं ॿुधो हुयो त अवां वारे पासे ॻोठ में को मसइलो थियो आहे। पर मलूक, तोखे त ख़बर आहे मां मसरूफ़ियत जे करे हेॾा होॾा कुझु घटि थो वञा। हा रिसोड, सम्झां थो। ख़ैर कर हवाल, कीअं अचणु थियो आहे? वाक़े खे खोड़ ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस अञा कुझु बि न आहे की सूबेदार अलाए छा पियो करे, अलाए कंहिंखे पियो ॿधे कंहिंखे पियो छॾे। असुल ॾोहारनि जी त का ख़बर ई न आहे। बाबा मलूक, तो FIR एॾी लिखाई आहे। हाणे नामालूम माण्हू ॻोल्हण को
सवलो मसलो तो कोन्हे न। अभी तो न को तो वटि शायदि आहे न को सबूत। हाणे सूबेदार करे त छा करे? रईस अमां रुगो हिकिड़ी फोन कंदो न त सूबेदार तकड़ कयो, न त मुंहिंजी धीउ जो खून बुॾी वेंदो। हाँ हाँ मां सूबेदार खे खड़कायां थो, हींअर ई फोन थो कयांसि। रईस वॾी महिरबानी। पर मुंहिंजो कहिड़ो कमु सूबेदार खे फोन कयां, वञी धूड़ पाइनि। अहिड़ा केर थी पुटायो त छोरियुनि खे अकेलो छॾे छॾा। खड़ल ख़्यालनि में गुम हुयो। वसाया सुठो थियो जो तूं अची वई। मां हिकिड़ो मनसूबो जोड़े रहियो आहियां ऐं उहो मनसूबो तोखां सवाइ मुकमिल न थी सघंदो। हुकुम कयो सरकार, मां हाज़िर आहियां। वसाया मूंखे हिकु जाइ खपे, सा बि घटि में घटि पूरे साल जे लाइ। रईस इहो कमु त केरु बि करे सघे थो। जॻहि हथ करणु इहो को वॾो मसइलो त न आहे। वसाया मूंखे जॻहि उन जाइ ते खपे जिते असांजे राज जो को माण्हू त छा पर पखी पखण बि न पुॼी सघे। रईस अहिड़ी जाइ लाइ त पोइ असांखे चाबलू पट्टीअ ॾांहुं वञिणो पवंदो। वसाया जॻहि केतिरी बि परे हुजे इन सां को फ़र्क़ु नथो पवे। ख़्यालु सिर्फ़ु इहो रखिणो आहे त कंहिंजे मलाइक खे बि ख़बर न पवे त सरवाण खान किथे आहे। रईस अव्हांखे घर जी जाइ मिली वेंदी, बसि अव्हां मूंखे 2-4 ॾींहं ॾियो, कमु थी वेंदो। हा हा 2-4 ॾींहं त मां इंतज़ारु करे सघां थो। ठीकु आहे रईस, त पोइ मां अॼु ई निकिरी थो वञां। ठीकु आहे, तूं वञी सफ़र जी तयारी कर। त पोइ ठीकु आहे रईस, मां अॼु ई निकिरी थो वञां। अम्मा मुंहिंजी उमिरि केतिरी आहे? छो छा तोखे ख़बर नाहे त तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? मूंखे ख़बर आहे, पर अम्मा मां तोखां थी पुछां, मूंखे ॿुधाए न मुंहिंजी उमिरि केतिरी आहे? अनम तूं हाणे 20 सालनि जी थी वई आहीं। अञा बि तूं मूंखे ॿार थी सम्झी छा? छा मतिलबु आहे तुंहिंजो? छा थी चवणु चाहीं? अम्मा मूंखे पक आहे त मुंहिंजो पीउ कमाइण जे लाइ मुल्क खां ॿाहिरि नाहे वियो। अम्मा ईअं कीअं थो थी सघे त हिकिड़ो माण्हू शादी करे ऐं मुल्क खां ॿाहिरि हलियो वञे ऐं कॾहिं वापसि ई न अचे, ऐं हुन शख़्स जो मुल्क में केर बि न हुजे, न भेण न भाउ न पीउ न मां। त पोइ मूंखे ॿुधाए त मुंहिंजो पीउ केरु आहे। मुंहिंजी दिलि थी चए त मां पंहिंजे पीउ जे कंध ते मथो रखी रोआं, उहे सभु ॾुख बाबा खे ॿुधायां जेके हिन ज़िंदगी मूंखे ॾिना आहिनि। मां चाहियां थी त हू शफ़क़त सां पंहिंजा हथ मुंहिंजे सिर ते फेरे, सुॾकी सुॾकी रोआं, रड़ियूं करे रोआं, ऐं मुंहिंजो पीउ मूंखे गले सां लॻाए तसली ॾे। अम्मा किथे आहे मुंहिंजो बाबा, किथे आहे?